नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं टंडे LIR जे हवाले सां त टंडे LIR में पीपल बस सर्विस जो अॼु इफ़्तिताह कयो वेंदो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन टंडे LIR खां हैदराबाद पीपल बस जे सर्विस जो इफ़्तिताह कंदो। इफ़्तिताही तक़रीब कीरिया शाख जे मक़ामी होटल में मंझंदि 12 वॻे शुरू थींदी। अहम ख़बर सभई नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं। टंडे LIR में पीपल बस सर्विस जो अॼु इफ़्तिताह कयो वेंदो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन इन जो इफ़्तिताह कंदो। जो वधीक तफ़सील मालूम करनासीं असांजे रिपोर्टर ग़ुलाम रसूल नोड़िए खां। जी ग़ुलाम रसूल, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि इन इफ़्तिताह जे हवाले सां? जी बिल्कुल, टंडे LIR में भी जो आज पीपल्स बस सर्विस जो इफ़्तिताह थियण वञी रहियो आहे। टंडे LIR में जो सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन पारां जो आज 12 वॻे जो टंडे LIR जे किरिया शाख ते जो मक़ामी शादी हाल में जो अॼु इफ़्तिताह कयो वेंदो। उन सिलसिले में जेकी पीपल्स बस सर्विसूं जेकी आहिनि उहे टंडे LIR पहुची चुकियूं आहिनि। 4 बस जेकी पीपल्स बस सर्विस बसूं आहिनि उहे हिन वक़्तु किरिया शाख ते जेकी पहुची चुकियूं आहिनि। या तव्हांखे ॿुधायां त थोरी देरि खां पोइ जेको आहे शर्जील इनाम मेमन पारां जेको आहे हिन बसनि जो इफ़्तिताह कयो वेंदो। इन सिलसिले में हिन वक़्तु तयारियूं जेको आहिनि हिन वक़्तु अर्ज़ थिया। इन सिलसिले में प्रोजेक्ट डायरेक्टर अब्दुल शकूर बि जेको आहे हिते पहुतो आहे। उन जो ॿुधायो त टंडे LIR खां जेको आहे हैदराबाद हटड़ी बाईपास ताईं जेको आहे बस सर्विस शुरू कई वेंदी आहे। रोज़ानो जेको हर कलाक खां पोइ जेको आहे टंडे LIR जी आवाम खे जेको आहे बस जी सर्विस मुयसर हूंदी। जी वॾी महिरबानी अवां जी। टंडे LIR मां ग़ुलाम रसूल नूरियो असांखे अपडेट करे रहियो हो।